संसार सत्संग में वेठा आहियूं, सभई सत्संगी आहियूं, कंहिं न कंहिं संत गुरनि सां जुड़ियल आहियूं। जुड़न जो भाव आहे, साध के संग मुख ऊजल होत, साध संग मल सगली खोत। साधन जे संग में अची अज्ञान के मिटाए करके असांजे मुख मां ज्ञान ही ज्ञान जो अखर हले, जो असां दुनिया जा प्रेरणा स्रोत थी पऊं। फर्स्ट ग्रेड जो अकुल गुरुमुख खे हुजणु घुरिजे। हिकु हिकु शब्द सॼो समाधान हुजे। संसार पूरो समस्याउनि जो घर आहे। धार्मिक पुस्तक धरती जा छत भरिजी विया आहिनि, पर पंहिंजे पाण सां मुंझाए मारींदा, अधिक अहंकार पैदा कंदा, बिगाड़ पैदा कंदा, जंहिंसां कंहिं सचे पूरन संत सतगुरु जी शरण में न अचिबो। संत ही एकमात्र समाधान आहे। औजार अचे संसार खां संत पुछणु चाहे त हिकु वटि बि जवाबु न मिलंदो। संत प्रभु जे रूप में हिन जीव जी दिशा खे सम्झनि था त जीव अल्प ज्ञा, ज्ञ मीन्स ज्ञान, थोरो सो ज्ञान, थोरो ज्ञान बि न। उते जो उते श्रद्धा में, उते जो उते शक में, उते भाव सां ॾिसंदो पियो, उते ई मन में वटो अची वेंदो। बख़्शण वारा हूंदा आहिनि, संत सर्वज्ञ आहिनि। जीव जी दिशा ज़रे ज़रे में घटि वधि थींदी ई पई। उमिरियूं गुज़री वञनि थियूं संतनि जे संग मां, अंतःकरण शुद्ध नथी थिए, उहो ज्ञान हृदय में धारण नथो थिए। न दीन जा न दुनिया जा, ॿाहिरि असां उहे ई बीठा आहियूं। इन जे लाइ गुरु नानक साहिब जो हिकिड़ो ई अखर पूरे संसार जे लाइ, हिकु हिकु अखर। माॻ में बि चयो हो, जगत जो गुरु परमात्मा आहे। ॿियो नंबर जेकी प्रभु ठाहियो आहे उहो जगत ई गुरु आहे। जेको तोखे ॿिए जो न वणे उहो न कर, जेको तोखे वणे उहो ख़ुदि कर। जेके न करण वारा कम आहिनि उनखे न करण बि धर्म आहे। जेके करण वारा आहिनि उहे त प्रभु कृपा थिए तॾहिं जीव करे सघंदो। जेकॾहिं करे बि थो त हुन सां अहंकार जुड़ियो पियो अथसि। कूड़ ॻाल्हाइण में कॾहिं वातो कोन चवंदो त मां कूड़ ॻाल्हाईंदो आहियां, हेॾो ठॻुआ या हेॾो कपटी आहियां कोन चवंदो, पर धर्म जे ज़रिए बि कंदो। उहा अहिड़ी सचाई आहे जेका प्रदर्शन खां सवाइ रही बि न सघंदो। इन जे लाइ रामायण में मना करे छॾियऊं, जॾहिं सुठो कमु थिए तॾहिं प्रभु जी कृपा सम्झ, निमाणो थी पंहिंजो माण्हू न कर। जॾहिं खोटो कमु थिए वई, मन जी लहर निवाई थी आहे। हे विषय विकार संसार इन सां भरियो पियो आहे। इहे असांजे विनाशता जो कारण आहिनि। संसार नालो ई विनाश जो आहे। संसार नालो ई माण्हुनि ऐं वस्तुनि जो आहे। जहिड़े जहिड़े संग में मिलंदे प्रभु जे पथ वारो पको कोई कोई न त कचनि सां मिलंदे थो कचो थींदो वेंदे। असांजे धर्म खे बदनाम करण वारा, धार्मिकता मां आस्था खॼाइण वारा असांजा दुनिया जा कचा धार्मिक पुरुष आहिनि, जंहिं धर्म खे सॼो बदनाम करे छॾियो आहे। धर्म मां आस्था मिटाए छॾी आहे, धर्म खे मनोरंजन बणाए छॾियो आहे। धर्म असांजो धंधो बणिजी वियो आहे। टिकाणेदारी लेन देन, पैसो रखो प्रसाद ॾे, इहा सभु टिकाणेदारी आहे। गुज़र बसर जो साधन आहे। ईश्वर जे भरोसे सां कोई वास्तो कोन्हे।
सत्संग असांखे संत असांखे ईश्वर ते भरोसो रखण से घुरिज ख़त्म। अॼु ब्रह्म कुमारी जिनजो 5,000 छोकिरियूं ब्रह्म कुमारी में ब्रह्मचारिणियूं, उन लेखराज खे 4 धीअ हूं, जेका हिकु धीअ स्वामी बोधराज परिणियल हो, जंहिंजो नालो सीता आहे, बम्बई में माण्हू सां मिलंदो आहे। उन संत सचो साथी लिखियो, के बि धार्मिक पुरुष वेठा हुजनि, पॉकेट कापी ही, पोइ हिंदी में थियो, पहिरियों त सिंधी में। ए मनुष्य पहिरियों पॉइंट आहे, मनुष्य में स्त्री पुरुष ॿई अची विया, इन ॻाल्हि यादि रख। ए मनुष्य, तूं ईश्वर खां कुझु बि न घुर। वरी ॿीहर रिपीट कयूं मज़बूती करण जे लाइ, तूं ईश्वर खां कुझु बि न घुर। काफ़ी आहे जो तोखे ईश्वर मानव जो चोलो ॾिनो आहे, जो सभिनी बरकतनि जो भंडार आहे। जीव जेकी भाईंदो उहो बणिबो। हिकिड़ो ई शब्द गुरु ग्रंथ साहिब में उतरियल आहे, अंत समय जो लक्ष्मी सुमरे। ये सभु जीव भाव जेको वेद जो कथन थियल आहे, जीव मीन्स मंगतो, घुर्जाऊ, जाचक, प्रशन करता। जेके मन में ईंदो तूं उहो रूप थींदो वेंदे। कंहिं स्त्री ॾे तकिए, हुनजी सुंदरता ॾे तकिए, तुंहिंजो जीव जो रूप उहो स्त्री जो बणिबो वेंदो। लोभ ॾे, धन ॾे ख़्यालु कयो, धन जो रूप थींदो वेंदो। उन जा मिसाल और अंत मते साई गते। कंहिंखे ख़बर आहे त हिन छिण खां पोइ छा थींदो, दुनिया छा हूंदी या असां छा हूंदासीं। छिण छिण में परिवर्तन थी रहियो आहे। राम अखर छड़ो एतिरो मोटबो, राति गॾु वेसासीं, सुबुह जो ख़बर पई हुयो आहे कोन हुयो। श्री राम, तुंहिंजो अस्तित्व एतिरो ई आहे। केॾो बि तूं सुहिणो आहे, शोकेस में कोन रखंदा ॾिसण लाइ। उन आत्मा जो ज्ञान पाए वठो, हे वक़्तु आहे। मुंहिंजा प्यारा, त सावनि जेको असां चिलायूं था, धन जी बुख आहे, दुख आहे, सुख जी बुख आहे, दुख आहे, मान जी बुख आहे, दुख आहे। रहरा साहिब गुरबाणी जा पढ़दड़, दुख दारू। दुख सां ई तुंहिंजा पाप नाश थींदा। अॻियां जोड़े छॾियऊं, सुख रोग भया। दुख सुखनि जी भुल मों अचनि था न। मां तव्हां सां मुखातिब थियो वेठो आहियां, मां ॻाल्हायां थो पियो, भागवत रामायण जी कथा कोन थो कयां। इहे ॿी तरह सुखनि जूं भुलां ई दुख थियूं आहिनि न। सुख भोग मां प्रगट थियां। गुरु ग्रंथ साहिब, जनमंत मरणं, महीनो माई खे ठहिरजी वियो, लॻे थो हाणे गर्भ ठहिरियो आहे, ख़बर न आहे पहिरें महीने में ॿारु निकालणो पए, नथो थिए। मां हरू चवां थो, ॿियो महीनो त जॾहिं थिए ईअं बि थिए थो न। जवाबु नथो अचे। जेको अंदरि ठहिरियो आहे उहो मृत्यु निश्चित आहे। ॿियो महीनो छा, टियों छा, चोथों छा। जनमंत मरणं हरखंत शोकं। ख़ुशि थींदे गम जा ॾींहं बि ॾिसणा पवंदा।
इतों भक्ति की शुरुआत थी आहे। इन के जे साईं अस्तंभ न बणाईंदासीं बुनियाद ते साईं सभु जेकी जीवन गुज़रियो आहे मनोरंजन ही गुज़रियो आहे ऐं मनोरंजन ही करे रहिया आहियूं। संतन के बदनामी करे रहिया आहियूं, पातो कुछ कोन्हे। असांजो मन हर कंहिं शौक़ खां मथे उथे। देश काल क्रिया जंहिंखे सिंधी में चयो अथऊं यादि कंदो या थोरो ॿुधी वेंदो? जवाबु नथो अचे। वक़्तु जाइ सबबु टई लिखियल आहिनि। जंहिं वक़्तु जंहिं सबब सां जेकी तोसां थियणो आहे थी रहंदो, त तुंहिंजी अकुलु कमु न कंदो। उन तूं वञिणो ई न हुए, कीअं सबब सां वञी वई उते तुंहिंजो एक्सीडेंट थी वियो। असांजो हे जनम न परलय काल ताईं असांजो सभु कुझु लिखियल आहे। हे सभु अधीरजनि जी भीड़ आहे। हे सत्संग भवन ठहियल आहिनि। घड़ी खनि अची उन संतनि जा चित्र ॾिसी, गोविंदराम संत जो अखर, नागपुर जे संत जो चित्र उहो रखो जंहिंमें चरित्र मिले। बसि सतराम दास छा कहाणी करे वियो, सतराम दास छा करणी करे वियो, कंवरराम छा कहणी करे वियो, सतराम दास छा करणी करे वियो, बाबा सुदाराम छा कहणी करे वियो, छा रहणी करे वियो। संत जो ॾिसबो इहो आहे। ॿाहिणी, कहणी, रहणी, चौथी साइणी। आसन बैसन थिर नारायण। मन चले तूं चलंदे तूं दृढ़ राख छॾे। ॿाहिणी बि घणनि जी सुठी ॾिठी वई व्यवहारनि संसारनि जी। कहणी बि सुठी ॾिठी वई, रहणी बि ॾिठी वई, पर शल सहणी अचे। संत त सहण न त पाण जो पाण। साईं बाबूराम साहब पिया चवनि, मां भाई गोविंदराम खे चवां पियो, हिकिड़ो चित्र लॻल हो, छो जो भाईजन आख़िरी भेरो हिते 22 महीना रहिया। साल बि सदाईं ईंदा हुआ, पर आख़िरी दफ़ो ऑपरेशन करायूं। जीअं 65 मोटी आया, मथां जंग लॻी वई, संतनि 74 में चोलो छॾियो। सूजाबाद अखियुनि जो ऑपरेशन करायो, ॿिन्ही जो। हिते बि करायो, अखियूं रात थी वियूं। 6 साल प्रज्ञ चक्षु रहिया। मां ॻाल्हि अचां, चई चित्र ॾिसी विनोद कयां पियो गोविंदराम सां। गोविंदराम, हे फोटो त चोरी करण जहिड़ो आहे। भाई गोविंदराम, भाईजन पिया चवनि, हे फोटो त चोरी करण जहिड़ो आहे। चई हा साईं, चोरी कजे त साधन जी कजे न। गोविंदराम जवाबु छा थो ॾे? चोरी कजे साधन जी कजे न। चई कीअं? चई ॾिसो, साधन जी जेको चोरी कंदो, साधु हुनखे ॿधाईंदा न, सम्झंदा हुनजी का घुर्ज हुई तॾहिं वीचारो खणी वियो आहे। पर कंहिं ईंदड़ खे दयालता पई, भेण साधन जी चोरी करे आवा, अहिड़ो तेड़ो। ऐं पुलिस खे बिना कंहिं साधन जे पुछण जे पुलिस खे वठी करे वञी ॿधाइण लाइ वेंदसि हलिया। पुलिस ते पहुचंदो राम। हाणे चोरी ढव वारो थोरी कंदो, बुखारो कंदो। पोइ पुलिस वारो पुछेसि थो छो? राम। चओ भाई, हाणे असां अड़ी कंहिं हिनखे चयो राम। छो चोरी कये? हाणे चोरी वारो जाथों कई अथई उहो त आहे कोन, तो त कहिड़ी सज़ा ॾियां? चई उहा संतनि खां। संत ईंदा, बाबा आहिनि, चोरी तव्हांजी कई आहे। न बाबा, हे घुर्जा हूंदो, संत हथों हुते पुॼी करके चोर खे छॾाई वेंदो।
राम स्वामी शांति प्रकाश जन वटि साईं टेऊंराम साहब जी शताबंदी हुई। छा शताबंदी हुई सन 86 दिसंबर में हिन बंदे जो वञणु थियो। पोइ सुबुह जो जेके संत लोग रहियल हुया आयल हुया शताबंदी ते उन्हनि जो ई संत मंडल अन्य बि त मथे साईं आया त मथे पहिरियों कमरो पको असांखे हुयो। ॿियो अशोक लाल पूने जो स्वामी चंदन प्रकाश जन जी गद्दी ते वेठल नौजवान उहो असांजे कमरे में हो। साईं पहिरियों उते आया छो जो शुरू उतां थियो त भई कीअं ठीकु वेठा हो जीअं पुछिबो आहे। उतां थी साईं हलिया थोरो असां उथी अॻु भरे हलियासीं। हिकिड़े कमरे में संत ॿिए में ईअं 5-8 कमरा हुया वरी हेठि लही 8-10 हेॾे कमरा हुया। तो जयपुर जा ट्रस्टी उते आयल आहे छो जॾहिं स्वामी जन खे गद्दी ते विहायूं त पहिरियों हुननि चयो भई असां सूरदास आहियूं असां गद्दी ते न। पर स्वामी सर्वानंद पंहिंजे हाज़ुरी में ई जेको सेक्रेटरी जो कमु थींदो आहे उहो सॼो हिन मां वठंदा। मां ॾींहुं बसांदे अखियुनि सां इहे कम ॾिठा पिया हुया कुंभ जे मेले ते। राम पर जेकॾहिं चङो तव्हां मूंखे विहाईंदो त मां जयपुर न रहंदोमांव, मां रहंदुमि कल्याणी। तव्हांजी मर्ज़ी हुजे त ठीकु आहे। गद्दी जयपुर थी रहिया हुते। हाणे ॻाल्हि अचूं तो मेले में आया त हाणे सभिनि खे हेठि जायूं न विछाइण जूं असां जिथे हुयासीं 2 खटा हुयूं वरना बाक़ी जेके कमरा जेके मटे हलिया सभु हेठि सुम्हियल आहे। तो 3-4 विहाणा खणी करके और हिक ॿिए जे मथां रखी करे साईं जन खे विहायूं। न का कुर्सी न ॿियो घड़ी खणण लाइ वेठे छा था चवनि चल संत यादि अचनि कंहिं न कंहिं ॻाल्हियुनि में सतपुरुष यादि अचनि। हिकु हिकु ॻाल्हि में साईं बलराम साहिबु हो हिकिड़ो प्रताप छोकिरो आहे जेकी शांति प्रकाश साईं सां वास्तो रखंदड़ हिते कोई बि भागशाली हुजे उहो ॿुधाए सघंदो। मोरीना में रहंदो आहे साईं जे शरण में रहंदो कश्मीरी आहे। पोइ कुंभ ते वञा त वरी मां सां गॾु हुजे चवांसि पियो पुटु अहिड़े संत सां गॾु रहे थो क्यों त मां बि 3 ॾींहं सुबुह जो 4 बजे मांघ जे महीने में अॼु खां पोइ ते जीअं वञो तीअं थधि हुई जीअं पोइ ते वेंदो तीअं थधि हुई। सनानु करे 5 बजे स्वामी शांति प्रकाश जे शिविर में पहुची वेंदुमि कुझु पर्शन उतर करण लाइ कलाकु वेंदुमि बसि 6 बजे हली वेंदुमि। राम ईअं रहिजांइ जीअं ऑडियो टेप जो रील थींदो आहे किथे किथे उन रील में ख़राबी अची वेंदी आहे। ईअं थींदो आहे न। तूं ईअं न रहिजांइ। असां भाई बलराम जे संग में रहियासीं जेका बि लाइन ॻाल्हाईंदा उहा असांखे कंठस्थ थी वेंदी। मुंहिंजो वहिंवारक ॻाल्हाइणु कोई बि ॻाल्हाइणु मान खां ख़ाली न हूंदो। राम वाह वाह सदके सदके। पोइ ट्रिस्टन खे विनोद टाइप में ख़ुशि था कनि बाबा मालिक त तव्हां आहियो मूंखे त मिड़े हे बणाए रखियो अथव मिड़ई बाबा हे मां त ईअं आहियां जीअं चोर कई चोरी छा हे मिसाल था ॾियनि उन ट्रिस्टन खे चोर कई चोरी त पैंचनि जी त पैंच ॿधाइण वियसि। जॾहिं ॿधाइण वियसि त पुलिस वारो पुछियसि तो दारोगो अड़े तो ते हिन पैंचनि जी चोरी कई थी घणो ॾंडु रखां चई पैंचनि खां पुछ जेको भरे सघनि मूंखे कहिड़ी ॻाल्हि आहे। सम्झनि अचनि मां त निमत आहियां बाबा संभालींदड़ तव्हां ॾींदड़ तव्हां मां त विच में। धन असांजा संत सुख रोग भया मां हिते अचां संजोग विंजोग दुए कार चलावे। यादि कयूं असां छल खणी वञो वचन संजोग विंजोग दुए कार चलावे। संसार में 2 कारियूं हलनि थियूं नरमादा विछोड़ो हर विजोगी विजोग आहे न हर हिकु अकेलो आहे न।
अड़े उथे वेहे थो, अचे वञे थो, हर हिकु अकेलो आहे न। हर वक़्तु घरवारी सां गॾु घुमंदे, हर वक़्तु पुट सां गॾु घुमंदे, पुटु तोसां गॾु घुमंदो, हर वक़्तु नौकर गॾु घुमंदो, न थींदो न। कंहिं महिल घड़ी जो संजोग थिए थो। राम। हिकिड़े संत ॾे वियासीं जंहिंजो नालो संत कल्याण दास, मां शायदि ॻाल्हि त कॾहिं ॿुधाई हुजे। 111 वरे में उन संत सां मिलियासीं। मुज़फ़र जिते ॻुड़ जी मंडी आहे, मुज़फ़रनगर, मुज़फ़रनगर 132 में चोलो छॾियो। त्रिशदी हुनजो फोटो निकितो। त्रिशदी, हिकु सदी में ॼाया, पूरी सदी ॾिठूं, तपसूर न ॾिठूं। अधु राष्ट्रपति हुनखे कमरे में उते मिलण विया आहिनि और कॉलेज जे हिकिड़े कमरे में रहंदो हो। हरियाणा और पंजाब में 200 हुनजा स्कूल कॉलेज आहिनि और पाण अधु अधु फुल्को 4 घरनि मां रोटी वठी करके खाईंदो हो। सुथण खमीस ऐं पटको। मां ॾे फोन आयो, राजकुमार वेठो आहे। उन राजकुमार ऐं भॻवान दास खे मोकिलियूं, तव्हां सर ते वञो थी अचो। राम। मिलियासीं, छा था चइनि? देखिए प्रभु के हुक्म से चल रहा है। वृक्ष जेठों बैठा, कॉलेज भरसा हुयो। देखिए हुक्म नहीं है तो पता भी नहीं हिल रहा। ठीक है महाराज, ये प्रकृति रूपी गाड़ी, इसको माया रूपी ड्राइवर चला रहा है। अच्छा, पर प्रकृति रूपी गाड़ी को माया रूपी ड्राइवर तभी चलाएगा जब भगवान रूपी गार्ड उनको झंडी देगा। तव्हांखे ॾिसण में आयो हूंदो, सिंगलन डाउन थी वियो आहे। डाउन थे मथे खजी वियो, न ॾिसण में आयो आहे। जवाब जल्दी मिले तॾहिं सम्झो तव्हांजी ॿुधी खुलियल आहे। राम। ज़रूरु न आहे हर खुले, हुनखे इजाज़त थी वई, तूं जाइ ख़ाली कर। सिंगलन स्टेशन मास्टर ॾिनो आहे त ॿी गाॾी अचे, पर ईअं बि ॾिसण में आयो न भाई लथे ई वरी मथे थी वियो। उन संत खां पोइ मां जॾहिं मिलियो आहियांसि, पोइ पोइते ॾिसंदो आहियां त असां मोकिलाइण वारा चएसि गाॾी जो हो थी वियो आहे, सिंगलन थी वियो आहे। बाबो जेसि ताईं मां जे नज़र में आहे झंडी न मिलंदी है गाॾी न हलंदी, हुजे पियो हेठि। हेलो साईं, सब हुक्म से चल रहा है तो मुझे क्या करना है? मां मथों पे चांस पियो, सब हुक्म से ही चलना है। और हुन मथों छा चयो, इते संजोग जी ॻाल्हि आंदे भाई ड्राइवर वो बाबू गार्ड जानता है कितना कहाँ रोकना है गाड़ी को। बस उसमें आपस में जो एक दूसरे से मिल गए, जो खुश हुए, गाड़ी आपके लिए ठहरेगी नहीं, चली जाएगी। इन जे लाइ संत हमेशह चवंदा, अबा संजोगी मेला। छा पंडित कथा कहानियूं कंदा तत थोरो ईंदो, जीअं सॼो फिल्म ॾिस 3 कलाक में तत थोरो 2 अखरनि में ईंदो न। पर संत जे हिकु हिकु शब्द में सॼो फिल्म समायल आहे, पूरो नक्शो समायल आहे। भाई बलराम साहब खे ॾिसंदुमि, जंहिं माण्हू जो नालो यादि, उनजा नानाणा ॾाॾाणा सहुराणा सभु यादि। संग कयो आहे त मुंहिंजो बि ख़्यालु ईअं आहे, मां जंहिंजो नालो खयो सम्झो मूंखे उनजी सॼी हिस्ट्री हूंदी है, केरु आहे। सम्झ में आयो? जहिड़ो जहिड़ो जीव खे संग कंदो उहो असरु थींदो। वॾो माण्हू बणिजणो आहे त वॾनि माण्हुनि जा गुण प्राप्त करणा आहिनि, त वॾो माण्हू कीअं थियणो आहे। जहिड़े जहिड़े संग जो हूंदो ओड़ो संग कंदो। श्री राम। संजोग विंजोग दुए कार चलावे परमात्मा, लेखे आवे भाग। जेतिरो भाग आहे त मुंहिंजा प्यारा, सिक जेॾी बि हिक ॿिए सां हुजे, पर जॾहिं संजोग बणाईंदो आहे त जॾहिं अंजल हूंदो आहे तॾहिं संजोग बणिबो आहे। जॾहिं अंजल हूंदो आहे संजोग बणिबो आहे। प्यारनि जा प्यारनि जूं ॿारड़ियुनि जूं फ़ोन ईंदा आहिनि, साईं बाबा सिक लॻी आहे, बाबो तव्हांखे त आश्रम ते रहंदे बि चए तव्हां हफ़्ता रही वञो, इहा पक न आहे तव्हां मूं सां मिली सघंदो।
मां सत्संग में चढ़ी घड़ी खाना भी पूरो टाइम कोन ईंदो आहियां, अंदरि हूंदो आहियां, न ॿारहों राउंड बि कुझु बि कोन्हे। तव्हांखे सिक जंहिंमहिल ध्यानु कयो गॾु वेठा आहियूं, हे बि तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिले थो, ॿियो खां मथे ॿियो छा थींदो आहे? राम। बाक़ी संजोग तॾहिं थींदो जॾहिं अंजल हूंदो। प्रभु वरी हे मौक़ो बणायो, हे अंजल जो टिकट अॼोके ॾींहं जो कटियल हूं भई न नए सिर वञूं था का राति रहूं। श्री राम। हेॾो संग जो दर्शन थियो आहे, महिरबानियूं जेकी हुन प्यारे असांखे ॿुधायो। छल इन्हनि खे यादि कयूं ऐं उन्हनि महान पुरुषनि जेके अॼु बणिजी विया, उन्हनि छा सुखमनी मां पद खयो हो। सचे साईं जो नालो बि सुखमनी मां आयो, और सुखमनी असांखे छा थी चए। सुखमनी जी अष्टपदी वारी माई मीरा बि वेठी आहे, ऐं अधु कजु घरनि में सुखमनियुनि जा पाठ या गुरु अर्जन देव जी शहीदी जे वक़्त में अॼु घणनि ज़िलनि में 40-40 ॾींहं पाठ हलनि था। साहब छा था चवनि असांखे? जिस वखर को लैन तूं आया, 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 राम नाम संतन घर पाया, राम नाम संतन घर पाया, राम नाम संतन घर पाया, राम नाम संतन घर पाया। बाबू इहा असां सभिनी खे ख़बर आहे, जेके जेके भी सेवक गुरु भी कभी चेले थे, गुरु भी कभी चेले थे, जंहिंजी शेवा कयूं पिछाड़ी बख़्शिश मिली, उहे ख़ुदि संत सतगुरु बणिजी विया। अॼु टिनी संतनि जा चित्र गॾु रखिया आहिनि। टई हो हुन जो गुरु हो, हुन जो गुरु जे ॾिठो वञे हो हुन जो चेलो हो, हुन जो चेलो। असांजे मन में इहा शंका या संसो उथे थो त चेलो गुरु सां गॾु छो वेठो आहे? जवाबु ॾिजो। हाणे जवाबु ॾियणु सिखो न, या शंका उथे थी? हाणे खिले तो जवाबु नथो ॾे। मां चयो इहा शंका उथे थी? अञा ॿुधी न आहे खुली। ठक में जवाबु आहे। असांजी शंका इहा उथे थी त चेलो गॾु वेठो आहे गुरु सां? न न, सुजाग थियो, ज्ञान खे ॿुधणु सिखो। हिकिड़ो ई जवाबु आहे, भई शंका त असांजी नथी उथे न, रूप थी आहे न। हा, जेकी उहे कमु कंदा हुया नाम सिमरन जो मन में, उहा कृपा जी बख़्शिश हुन ते बि थी वई, उहो बि उन जो रूप थी वियो। संत करताप समा। असांजे मन में शंका त नथी उथे न त चेलो गुरु सां गॾु कीअं वेठो आहे? सम्झण जो जवाबु, कोई वधीक जवाबु ॾियणो कोन्हे। राम। न को संतनि खे सर्टिफिकेट वठिणो आहे, बसि तव्हांखे महसूसु कनि था हिनजी बुद्धि केतिरी खुलियल आहे। त हिते असां राम जे नाले खे खिल सम्झी छॾियो आहे, पंहिंजो पाण सां खिली उड़ायूं था, लजामान कयूं था संतनि खे। मां खोलियां इन ॻाल्हि खे? ॿुधण लाइ तयारु आहियो? गुरु वारा आहियो? कबीर सेवा को दुई भले, कबीर सेवा को दुई भले, कबीर सेवा को दुई भले। जंहिंखे राधा स्वामी मत नानक साहब खे बि न, पर कबीर साहब खे परम संत ॻणे। जेको कोई भागशाली ते वेठो हूंदो, अगरि प्रमाण ॾींदा कबीर साहब जो, कॾहिं बि मिसाल ॾींदो त उते इहो शब्द इस्तेमालु थींदो ई थींदो, परम संत कबीर साहब। छा चई? गुरु ग्रंथ साहब में दर्ज आहे शलो, कबीर सेवा को दुई भले, एक संत एक राम। असांजे हथ में संत आहे न? जवाबु नथो अचे।
अरे मां अहिड़ो कुझु कोन थो ॻाल्हायां जेको तव्हांखे ॿुधी ते कोई ज़ोर ॾियणो पए। हिकु संत, हिकु राम। राम जो दाता मुक्त को, राम मुक्ति जो दाता है, और संत जपावन नाम। नाम हल्की शइ न आहे। असांजे खून जे दौरे जो सॼो जेको अंदरि बॉडी में हले थो उनजो हिन हृदय सां वास्तो आहे न। जेकी हृदय में नाम उच्चारण थियो उहो असांजे नस नस में हलियो वियो। बेजंती माला हिकु भॻवानु विष्णु खे पई आहे, ॿी सुगरी खे हुई। बसि टी न ठही आहे, न शायदि अञा काई ठहंदी। बांसी सीपी सूकरी गिरी करी मठ साल, ए छे मोती पिरोइए तो बने बेजंती माल। ये सब है बलराम साहब जा ज्ञान। श्री राम। बांस में एक मोती थींदो आहे, बांस, पर हर बांस में न। लखें किरोड़े केतिरा साड़ाणा पाइनि कंहिं मां मिले। सीपी सिप में मोती निकिरंदो आहे, पर हर सिप में न। मणनि जा मण तव्हां समुंड मां सिपा कढायो, पर हर मां मोती निकिरंदो न निकिरंदो। सूकरी कुती जे मथे में मोती थींदो आहे, पर हर कुती जे मथे में न। बांसी सीपी सूकरी गिरी करी हाथी जे मस्तक में मोती थींदो आहे, पर हर हाथी में न थींदो आहे। पहाड़ में मोती थींदो आहे, पर हर पहाड़ में न थींदो आहे। ए छे मोती पिरोइए, उहा विष्णु भॻवान खे ई वरी उहा सुगरीव श्री राम भॻवानु राम खे पाती। जॾहिं भॻवानु राम गदी ते वेठो, भॻवानु राम सीता खे पाती, सीता हनुमान खे पाती, जंहिंजे सदके मां हिते पहुती आहियां। राम उन्ही खे जे खएं त कन ते रखें। अड़े हिन में त राम राम जो नालो ई कोन्हे। ॾंदनि सां टुकड़ा टुकड़ा करे कटे छॾियईं। चई त हे त तूं बांदर को कमु ॾेखारियो। चई छो? चई हिन में राम नाम जो नालो ई कोन्हे। राम चई राम तुंहिंजे अंदरि एतिरो वसे थो, उते छाती खे खोलियईं त हे मोटी ॿुधी वारनि जे लाइ फोटू ॾेखारींदा आहिनि राम सीता ऐं लक्ष्मण जो। ॾिठो आहे? पर उहो फोटू बोटू कोन हो। उते खोले करे चई तव्हां हेॾे कन ॾियो। मुंहिंजो नस नस में राम हले पियो। सम्झ में आयो? जीव पंहिंजो शत्रु पाण आहे, पंहिंजो मित्र पाण आहे। गुरमुख आहियूं, हिते मन वेठो आहे। असां नाम जे भाव में रखंदासीं, सदाईं सुरक्षित आहियूं। नाम जपे तो ऐं भव थो करे, ओहो अधु मुर्दे जे बराबरि आहे। सभु मंजस में आहे। गुरू ते कोई वेसाव कोन्हे। माया जी कृपा सम्झ वेठो आहे। संशो भव शोक इहे अज्ञान जी उपज आहे। उन नाम जे ज्ञान खे हुन पकाई सां पातो ई कोन्हे, वरितो ई कोन्हे। जेकॾहिं नाम में मन न हलंदो त कामना वासना में मन हलंदो ई पियो। कामना दुख जो कारण बणबी, वासना नओं जनम ॾींदी। इहो प्रभु जी कृपा सां हले थो, दोष कंहिंजो कोन्हे। राम हे असां संतनि जे संग में आहियूं त कृपा खे सम्झण जी कोशिशि। बाक़ी दया त जेका दया घुरूं था, माॻे छा त ॿुधायो कि न ॿीहर ॿुधायां? दया जे लफ़्ज़ खे माॻे ॿुधायो हो, ॿुधो आहे या ॿीहर ॿुधायां? दया और इंसाफ़ परमात्मा जो एट ए टाइम जीअं सृष्टि ठाही तंहिं वेंदे परलय ताईं बराबरि बराबरि हर हिक जे मथां हली रही आहे। डाकू जे मथां, चोर जे मथां, संत जे मथां, साध जे मथां। दया और इंसाफ़ इन जो ख़ुलासो इहो आहे। संसार मां जिन मां सुठो कमु थियो, प्रभु सुठो करायो, परमात्मा जो इंसाफ़ इहो आहे। उन माण्हुनि जी नेकी शुरू थींदी। नेकी करण वारो कोई पैसा ॾेई करे ढंढोरो कोन पिटाईंदो, न को घर घर ॿुधाइणु वेंदो त मां सुठो कमु कयां थो।
नेकी करण वारे जी पंहिंजो पाण ई नेकी फैलिजी वेंदी। ईअं बि तरह शाबाश, इहो परमात्मा जो इंसाफ़ आहे, उनजो यश कराईंदो। परमात्मा जी दया इहा आहे, जंहिंजी नेकी थींदी मन चाहींदो इन माण्हू खे मां ॾिसां, इन माण्हू सां मिलां, इन माण्हू जो भलो थिए, इन माण्हू जे मां कमु अचां, न थींदो? एॾे सुठे माण्हू खे अगरि कॾहिं कष्ट अची वियो त कॾहिं कॾहिं अहिड़ो माण्हू त मन में थींदो, अड़े एॾो भलो माण्हू, एॾो कष्ट हिन वीचारे खे, न थींदो? अड़े इहो कीअं आहे, हिन त कॾहिं अहिड़ो कोई पाप ई कोन कयो। राम सम्झियासीं? जहाँ पर कृपा राम की होई तहाँ पर कृपा। जेके हिते वेठा हो, घर में रोटी कान ही छा, भंडारे खाइण लाइ आया हो या सत्संग ॿुधण? हे पंहिंज पाई आहे न, तव्हां पंहिंजो सम्झो तॾहिं आया हो न। सम्झ में अचे थो? राम मुंहिंजा प्यारा, इहा राम जी दया आहे न। कोई पेरे पए थो, इहो मूंखे नथो पए, उन महिल ध्यानु प्रभु ॾे करिणो आहे, उनखे पई ध्यानु। साईं केवलराम साहिबु जेको नमस्कार करे उनखे पाण बि नमस्कार कंदा, साईं पाण बि उनखे मथो टेकियो था, चई आओ बाबा, उनजी आत्मा असांखे झुके थी, असां उन आत्मा खे नमस्कार कयूं था, कंहिंजो ॿार न खणणो आहे। सभु हिकु स्वरूप आहियूं, कोई वॾो नंढो कोन्हे। आपे ठाकुर, आपे शेवक, सभु आपे आप गोविंद। श्री राम। त मुंहिंजा प्यारा, हाणे आपोज़िट वठूं। जेको खोटो माण्हू आहे, प्रभु जंहिंखो कराए थो उहो खोटो थी वियो, उन माण्हू जी निंदा थींदी न। इहो परमात्मा जो इंसाफ़ आहे। और दया कहिड़ी, उनखे दंड धारा लागू थींदी। कोई मूंखे मारे, कोई मूंखे ग़लति नज़र सां ॾिसे, कोई मूंखे गार ॾे, वणंदी? कोई माण्हू मुंहिंजी निंदा करे, वणंदी? उनजी निंदा अपकर्म वारे जी थींदी ऐं अपकर्म जी दंड धारा लागू ई लागू थींदी। 511 पैनल कोड जेके दंड धाराऊं आहिनि, सुठे लाइ त कोई सर्टिफिकेट कोन्हे न। तूं मनुष्य थी सुठो कमु न कंदे त कॾहिं कंदे? तोखे ईश्वर ॿुधी ॾिनी आहे, तूं देवता बणिजे, दैत बणिजे, तुंहिंजे हथ में आहे न। असां ॿियनि खे सर्टिफिकेट ॾियूं था, हे सुठो माण्हू आहे, हे सुठो माण्हू आहे। तूं सुठो कमु छो नथो करे? तुंहिंजे हथ में नाहे प्रभु जंहिंखो कराए। तूं सॼो ॾींहुं जंहिंजी नेकी कंदे, तुंहिंजी नेकी न थींदी जेसिताईं ख़ुदि न कंदासीं। सखी बाबा जो इहो कमु हो। साध जी परिभाषा कंहिंजी तेरी मेरी में न हो, कंहिंजी गिला नेकी में न, बसि पंहिंजे नाम जो सिमरण। राम सम्झियासीं? दया दंड धारा लागू थींदी, दंड मिलंदो, अड़े मां हे कमु छो कयो, मार मिलंदी त सुधार थींदो न। सम्झियासीं? त दया सवाइ चिलाइण जे ॿियो कुझु हथ न ईंदो। अहिड़ी ॿार बि भुल न कंदो, ॿार बि भुल न कंदो, जेके असां वॾा सभु करे रहिया आहियूं। दया कजो साईं। उहा शइ कहिड़ी आहे जेका दया कनि? हे बरसाति वसाए रहिया आहिनि। तूं मनुष्य आहीं, जेसिताईं मन रूपी मथे ते हिकिड़ो ज्ञान जो अखर उन मन जे रूपी मथे ते न रखंदे, तेसिताईं मन प्रकाशक कीअं थींदो? जे हीअं परे करे पोइ बि थूना हणणा आहिनि, मथे ते हथु रखो। हिन महिल ताईं मथे ते हथु रखाईंदे छा मिलियो आहे या छा मिलंदो? वाणिया माण्हू आहियूं, पैसे जो हिसाबु रखंदा आहियूं असां, पर मथनि टेकण में मिलियो छा आहे? जवाबु नथो अचे, जवाबु नथो अचे। हाणे पाप न थींदो, जवाबु ॾियो न भाई। हे मिलियो आहे मथे टेकण में, छो थो मथो टेकियां थो? छो थो लाइन में बीठो आहियां? बीठो आहियां छो थो? सत्संग ॿुधी आहे, छा ॿुधी आहे? असां सत्संग ॿुधण खां पोइ ॿिए खे ठाहे सघियासीं? कोई पुछे सत्संग में छा ॿुधी आहे? सत्संग कहिड़ी शइ आहे? चओ प्रभु जे बणाइण जी फैक्ट्री आहे। छा? तूं प्रभु आहे, तूं नारायण जो रूप आहे, तूं किरियो पियो आहे, तूं ब्रह्म आहे, तूं जीव न आहे। सत्संग खिल आहे? सत्संग मनोरंजन आहे? अॼु 5 रुपए जे मनोरंजन जा फर्स्ट क्लास संगीत, सुठा ज्ञान लफ़्ज़ात असांखे मिली रहिया आहिनि। सत्संग खे असां मनोरंजन सम्झी अचूं?
दुनिया जो मुनो हिस्सो मनोरंजन में पैसा ख़त्म थियनि था गवर्नमेंट जा। सत्यानाश। पढ़ियल मुनी दुनिया उथी अचे कोई मूंखे ॻाल्हाए, पढ़ियल मुनी दुनिया पागल थी वई आहे। रांदियुनि जा क़िस्म वधाए वधाए वधाए, अर्बन जा स्टेडियम वधाए वधाए वधाए, सुबुह खां वठी राति ताईं उहे रांदियूं ॾिसनि था। झोपड़पट्टी वेठा आहिनि। जवाबु ॾिजो, इन्हनि मिलण मां असांखे जीवन जी गति कहिड़ी थी मिले सवाइ शरीर जे कसरत जे? जवाबु ॾिजो भाई। संत लोग बची करके पंहिंजनि स्टेडियम में रांदियूं ॾिसनि ऐं रांदियुनि में केतिरी तबाह थिए थी, केरु खटे थो केरु हारिजे थो। मां थोरो खुलासो कयो, एतिरी बुद्धि नाश थी वई आहे। अॻे ऊन्हारे में थधा मुल्क घुमण वेंदा, हाणे सियारे में गाॾियूं भरी पियूं आहिनि थधनि मुल्कनि जे लाइ। ईअं हे बुद्धि जी नाश्ता आहे या विकास आहे? तस्लीम कयो। जेको ग़लति आहे उनखे निंदियो वेद जो कथन आहे, जेको सुठो कमु आहे उनखे उत्साहित कयो। श्री राम श्री राम। समझियो? बाक़ी कृपा जंहिं प्रभु जी थे ॾोह कंहिं कोन्हे। ॿ श्लोक मां 52 अखरी जा तव्हांजे अॻियां रखां। गुरबाणी जा सभु वेठा आहिनि शायदि। 52 अखरी कबीर साहिब जी बि पियल आहे गुरु ग्रंथ साहिब में, 52 अखरी गुरु नानक साहिब जी बि पियल आहे, 52 अखरी गुरु अर्जन देव जी बि पियल आहे। सम्झियासीं? गुरु अर्जन देव जी 52 अखरी जा मां 2 श्लोक तव्हांजे अॻियां रखां थो। पहिरियों ॾोह कंहिं कोन्हे, इन ते श्लोक। ददा दाता एक है, ददा दाता एक है। दद अखर ते सेरफी आहे, जंहिंखे सूफियानत में सेरफी चइबो आहे। अल्फा ज़ेड ते सेरफी। 52 अखरी 52 अखरनि ते साहिबनि छा ॿोलियो आहे? बुला शाह ॿोलियो आहे, अन्य अन्य ॿोलियो आहे, अधिक फ़क़ीरनि ॿोलियो आहे। ददा दाता एक है सबको देवनहार, देंदे तोट न आवई, अगनत भरे भंडार, देनहार सद जीवनहारा, मन मूर्ख क्यों तां बिसारा। बस हाणे ते अचूं। दोष नहीं काहूं कऊं मीता, हे मुंहिंजा मित्रो कंहिंॾे बि ॾोह नाहे। दोष माना सिंधी में ॾोह। दोष नहीं काहूं कऊं मीता, छो जो माया मोह बंध प्रभु कीता। माया में मोह ठाहे करके उन बंधन में प्रभु जकड़े छॾियो आहे। उन जे अंतर्गत असां पंहिंजे गिरस्त जा फ़र्ज़ पालियूं था। राम माया मोह, माया वेठा आहिनि जड़ चेतन माया, उन में आसकती वस्तु में व्यक्ति में बंध प्रभु कीता। हाणे दर्द निवारे जाके आपे, रामायण जो कथन। मोह सगल व्याधन कर मूला, मोह सगल व्याधन कर मूला, सभिनी दुखनि जो पाड़ मोह आहे। जंहिं ते गुरमुख प्रभु कृपा कंदो, नानक ते ते गुरमुख धरापे, उनखे गुरमुख बणाए तिरपति ॾींदो। न घणो माखे उन परिवार जे लाइ कूड़ पाप इहे सभु न करणा आहिनि। माखे वहिंवार ते वञिणो आहे, स्वार्थ सां मुंहिंजो परमार्थ सिद्ध थिए। इन भावना सां त मां कमायां। धन जो लफ़्ज़ न अचे। ऋग्वेद में लिखियो, तुंहिंजे मन में धन आयो मां कमाइण वञा, इतां ई पाप शुरू थियो। तूं कर्म करणु वञ। प्रभु जेको तोखे ॾिनो आहे उन में जो नसीब प्रभु लिखियो आहे, टपड़ प्रभु जा ठहियल, तोखे प्रभु ठाहियो आहे। तोखे हथ पेर हणणा आहिनि, जेके तुंहिंजे नसीब में आहे राति ताईं उहो तोखे मिलंदो। ईअं बि तरह कंहिं बि माण्हू खे ज़ोरी वठी करे तव्हां सौदो ॾियो, पाण बि न ईंदो, ॿियनि खे बि ख़राबु कंदो न। बसि ग्राहक प्रभु जे रूप में आहे, तोखे नसीब ॾियणु अचे थो। राम रात जो माया ॻणियो। थोरो विच में चई वञा, इहे बरकत जो पैसो ॾियो साईं। संत जा फ़ोटू वठी आयासीं, जिथे गलो आहे पैसा रखियल आहिनि, उन्हनि में संतनि जा फ़ोटू पियल आहिनि। किथे किथे रखियल आहिनि, कंहिं कंहिं रखिया आहिनि। संतनि जे चरणनि में माया, उन माया में फ़ोटू पिया आहिनि संतनि जा।
केतरी मूर्ता है, कोई बरकत वठण जी ज़रूरत ना है। मां गृहस्थी आहियां, तव्हांजे भले लाइ ॻाल्हि चवां थो न, नथी वणे? तव्हांजो सैकड़ो कमाई थिए 1000 ते, कीअं 100 ते 20 रुपया कढो, 20 रुपया, रुपयो गुप्त हले, जिते कोई न ॾिसे, रुपयो खुलियो हले, दान में पुञ में कोई बि अचे वञे थो, बसि बरकत पवंदी वेंदी। तव्हां ईअं करणु शुरू कयो, पोइ मां हवालु ॾिजो। कुझु बि बरकत विझण जी काई ज़रूरत कान्हे। तव्हां धर्म खे भाई वारिजो। डोंगरोज महाराज नालो ॿुधो आहे? डोंगरोज महाराज जो नालो ॿुधो आहे? अड़े त खणणु थिए न, जेकॾहिं ॿुध। हा, मां तसली थो वठां, अञा तो ॻाल्हाइण न सिखियां, संतनि जॻह वेहण बि न सिखियो आहे। मां ठप वठां थो, ॿुधो आहे बसि ठीकु आहे। उन्हनि जो भावार्थ, भागवत भावार्थ लिखियो पियो आहे, 20 सां दान कढो, पढ़ो वञी। ॿुधोई त छा थियो जेकॾहिं ईअं कयो? छा ॿुधोई? ॿुधोई त छा ॿुधोई? हिन संत जो मां हेतिरा साल संग कयो आहे, वाक़ई सचाई आहे, ॾिसंदासीं हेतिरा साल संग कयईं, पर बूई त कान थी अचे। उन संत मां खयो छा आहे? सचाई आहे, कूड़ आहे? मां कंवरराम सां हेतिरा साल रहियुमि, तुंहिंजे मां बूई त कान थी अचे। उहा साध के संग मुख उजल हो त खुशबू ईंदी छा? आतुर लॻंदो। साध संग मल सगली खो त उनजे ज्ञान ॿुधण सां तुंहिंजो अज्ञान केतिरो मिटियो आहे। तॾहिं मुख उजल हो त तुंहिंजे मुख मां शब्द उहो निकिरे जो प्रेरणादायक हुजे, तोखे बि सुख पहुचाए, ॿुधण वारो बि सुखी थिए। तॾहिं तूं साधु जो संग कयो आहे। 70 फ़ाइदा साधु जे संग में आहिनि। या त असांजो दुर्भाग्य आहे साधु न मिलियो आहे, या असांजे वचननि ते न हलियाऊं। छा जवाबु आहे? छा जवाबु आहे? कॾहिं हलंदासीं असां? कॾहिं गुरमुख थींदासीं? मां पंहिंजो थी ॻाल्हायां थो न। ॿिए जनम में पोइ गुरु हिन जनम में कहिड़ो हलणो पंहिंजे मन जे मत ते? अरे गुरु असां कयूं था, वञो गुरु पाण किथे था चवनि असां गुरु आहियूं? असां ईंदो न की जनरल त संत आहे न, जंहिं उन को नाम वरितो उनजे लाइ उहो गुरु आहे न, तो सॾ था कनि छा? अरे कयूं पाण था, हलण बि नथा। गुरु के करनी गुरु भरेगा, चेले की करनी चेला, उड़ जाएगा हंस अकेला। वो करे न करे, तू छा करे रहियो आहे? गुरु कहिया सा कार कमावो, गुरु की करणी काहे धावो। भेटाई साहब चयो, जेकी चवई थो तूं उन खे ॾिस, जेको चए थो तूं उन खे न ॾिस। तुंहिंजो इन ॻाल्हि सां छा वञे? महाराज ब्यास वारा गुरेंद्र सिंह 3 बजे हुकुम आहे हुनजो 3 कलाक तव्हां ॻोठणो आहे, अमृत वेले वेहणो आहे, 3 कलाक वेहणो आहे, न त असां सां मिलणो ई न आहे। लखनि में बि कोई मिली न सघंदो आहे। मां संत सां 10 मिंट वेठो आहियां, अजीत बि, मोहन बि, गुरेंद्र सिंह सां। मां ॻाल्हि थो कयां त ख़ुदा सां मिलणु सवलो आहे, गुरेंद्र सिंह सां मिलणु ॾुखियो आहे। ईअं आहे छा? ॼाण न आहे हिते। ब्यास वारे संत सां तव्हां मिली न सघंदा हो। 3 कलाक तव्हां अमृत वेले उथो था। मां हुनजे हिकिड़े सेक्रेटरी खां पुछां पियो, उहो सेक्रेटरी असांजो 9 बजे अची 5 बजे ताईं शेवा कंदो आहे। सेक्रेटरी आहे, 3500 सेक्रेटरी आहिनि हुनजा डेरे जा इंडिया में, हाणे त अञा मथे हूंदा। भाई हे नौजवान संत पाण उथंदा हूंदा? मां छड़ो ईअं भाव में रखियो, हुनजे एॾे प्यार करे। छा थो चए साईं? इन ॻाल्हि खे असांखे न ॾिसणो आहे न। छा जवाबु आहे? इन ॻाल्हि खे असांखे न ॾिसणो आहे। ऐं वाकई स्टडी ते ख़बर पई त न बाक़ाइदा 3 बजे बतियूं ॿरी वेंदियूं, 9 बजे कंहिंखे बि किथे सुम्हणो आहे बती खोले, दर खोले रहणा आहिनि। ब्यास में हेॾो डेरो आहे, सामान कुझु न रखिणो आहे। 3 बजे महाराज जी बि बंगले में बती ॿरी वेंदी, 6 बजे बसि रेस्ट, 10 बजे सत्संग में पहुचणो आहे। पंहिंजी पाण ते दया न कंदासीं, कमाई न कंदासीं, कमु कीअं थींदो? केतिरी टिकाणेदारी पैसो रखी करके खेचल असां कई आहे। गुरनि ऐं संतनि खे केरे विधो आहे या शान वधायो आहे? चओ जेके वेठा हो। कर्म जो सुधार न आहे, तूं दया करे हे ठीकु थिए। इहो कॾहिं छॾींदासीं असां? संत चवंदा साईं खे यादि कयो, रज़ा में राज़ी रहो।
तव्हांखे सहण जी शक्ति मिले, जेकी ख़ुदि करे विया तव्हांखे उहो रस्तो ॾियनि था। मां त चवां दर्द निवारे जांके आपे, नानक ते ते गुरमुख धरापे। हाणे ॿियो सलोक बि पुछी करे बसि मथां पूरो कयूं था। छछा छछे अखर थिए, छछा छोहरे, छोहरे सेवक खे चइबो आहे, पर साईं बलराम साहिब खे ॿी माना में चवंदा संतनि जो छोकिरो राम। छछा छोहरे दास तुहारे, असां गुरु सदाईं सरायूं जेके वेठा आहियूं, पर दास जो शब्द कलंकित न कयूं। श्रेष्ठ में श्रेष्ठ तो शब्द आहे दास। दास माना मनींदड़, दास माना मनींदड़। बसि मोहम्मद ऐं ईसा मुनी दुनिया इन ॿिन्ही जवाननि खे मने रही आहे। छा हिकु रेढारो हिकु बकरारो, ख़ुदा खे छा ॾिनो? मञियो न ख़ुदा आहे, जवाबु नथो अचे। ॿुधी त कहिड़ो छाजो ज़ोर ॾियणो आहे? गुरु नानक छा चयो? मां दासनि जो दास, जिन प्रभु तोखे मञियो आहे। बसि दास माना नाले में दास आं, गुलाम मन जो बणियो पियो आहे। लजा नथी अचे असांखे, सम्झ में अचे थो? सदाईं गुरु सॾायो न। केतिरनि जाइनि ते साहिबनि असांखे रस्ता ॾिना आहिनि। हिते दास दासनि खे पानी हारे,